अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تدع مع الله إلهًا لا إله إلا هو كل شيء هالك إلا وجهه له الحكم وإليه ترجعون وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم الدين النصيحة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब दोस्त बुलंद आवाज़ से ॾाढिया नबी पाक जी खिदमत में दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तकज़ीलना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदक आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात जमीइल खैरात फिल हयात व बादल ममात इन्नका अला कुल्लि शैइन कदीर।
आसान कर गलो वठे तो। सामईन मोहतरम, बिरादरान इस्लाम, मुसलमान भाइरो, बुजुर्गो ऐं दोस्तो, तकरीबन तवाई असां 19 फरवरी 2025 शोबानुल मुअज्जम 1446 हिजरी जिले शिकारपुर जे सुल्तान कोट जे हिन कस्बे कादिर बख्श कीहर ॾींहं जो हिन अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल रूहानी इस्लाही तरबियती प्रोग्राम में गॾु थिया आहियूं। मौलाना इस्लाम दीन सुमरो साहिब जे तवस्सुस सां इते जे इंतजामिया धनी बख्श साहिब, दीगर मुआविनीन मुंतजमीन, पूरी प्यारी जमायत जे सदते दूर दराज जो सफर करे हाज़री जी सआदत नसीब थिया। दुआ अल्लाह साईं तवाई असांजी हिन हाज़री के पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। शोबानुल मुअज्जम जी 15वीं रात शब बरात जे मुतालिक काफी सारियों हदीसूं ऐं दलीलन, पर के उलमाए किराम चवंदा आहिनि त इन जी हकीकत कान्हे, वो सिर्फ महज़ इन्ही जे करे जो माण्हू इन बरकतुन ऐं रहमतुन जे बजाय बिदआत ऐं रुसूमात जो दखल ॾेई इन जा नाला मुख्तलिफ अजमी रखी इन रात मां गुनाहन जा सबब ठाहे रब के नाराज कंदा। के चवंदा आहिनि त फटाकन जी ईद हिन में फटाका फाड़बा, जियां आसमान तां रहमत पई वसे त बाहि सां उनखे भॼाइजे। ही महज हिंदुन ऐं गैर मुस्लिमन जो तरीक़ो आहे। कई इनमें बिदअतूं कंदा आहिनि, वरना हिन रात में बरकतूं रहमतूं रब एडियूं रखियूं आहिनि जो इन रात जो नालो ही शब बरात आहे, माना जहन्नम खां आज़ादी आहे। कई माण्हू जेके हिन रात में पहिरीं जहन्नमिन जे लिस्ट में उन्हनि जो नालो लिखियल हो, पर रात जो खुदा सां ठा करे सुलह करे गुनाहन के छॾे निदामत जा ॻोढ़ा ॻाड़े सलात तौबा पढ़ी रब खां माफ़ी वठी जिंदगी चेंज करण जो इरादो ॾेखारियो त रब साईं उन रात जी बरकत सां उन्हनि जा सब गुनाह बख्शे माफ़ करे छॾिया। मुसलमानों, कई इनमें रवायतूं एक अबू नसर रजी अल्लाह अन्हु जी रवायत, उस्मान बिन अबुल आस रजी अल्लाह अन्हु जी रवायत। अबू नसर रजी अल्लाह अन्हु अर्ज कयो, फरमाए त रमजान मुबारक का पहिरीं शोबान जो इस्तक़बाल आहे ऐं शोबान जी 13वीं रात अल्लाह जा रसूल सुम्या बयान हजरत जिब्रील अमीन अधरात जो उतारे अर्ज कयो, अल्लाह जा रसूल आगाह थी वञो, तहज्जुद जो घड़ियों अची वयूं आहिनि, उथी पंहिंजे रब के परचाए पंहिंजे मन जी मुराद घुरो, जेको घुरंदो अॼो की रात कबूल थींदो। 13 रवायत में अल्लाह जा महबूब नबी आका इनामदार शफीउल मुज़नबीन रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 13 शोबानुल मुअज्जम जी रात रहमत जी बरसात अल्लाह जी बारगाह में तहज्जुद जी नमाज पढ़ी, अल्लाह जी बारगाह में सर्व सुजूद थी, दुआ में हथ मथे खणी यो घुरियो, या अल्लाह तुझी बारगाह में पंहिंजे औलाद जे बारे में सवाल कोने,
तुझी बारगाह में मां मोहम्मद नबी पंजे जान पंजे माल पंजे नफ्स जे बारे में सवाल कौन तो कया। या अल्लाह तुझी दरबार में मोहम्मद नबी अर्जदार आत मुझी उम्मत गुनहगार के बख्शे माफ कर फरमा। अजा तो सुभान अल्लाह फिक्र यो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुझे उम्मत बख्श जी वने। हेगेरी बसरे जी बाजार में इब्राहिम बिन अदहम रहमतुल्लाह अलैह दाखिल थिया। जी गुजरन पिया मानुन के खबर पई इब्राहिम बिन अदहम आयो बुजुर्ग बादशाही ताज छे अल्लाह जी बारगाह में सर्ब सुजूद थियलो जो हिन हिकड़ी अल्लाह जी कुदरत ॾिठी हुई त रब रोज़ी कीअं पहुचाईंदो आहे। इब्राहिम बिन अदम बादशाह हो, मस्ती हुई, जवानी हुई, ताकत हुई, नशो हो माल जो, गाफिलो ओचतो हिकिड़े ॾींहुं पांजे दोस्तन यारन सां गॾु घोड़ा जोटे विया शिकार ते। हिकिड़े मैदान ते बुख लगी दस्तरखान लगाए उते मानी पिया खाइन तो हिकिड़ो कांव आयो जे डगड़ मानी के चोंब विझी मानी सजी खणी उडामियो। मस्ती हुई, जवानी हुई, बादशाह के बादशाह देर ही कोन कई, घोड़े ते चढ़ी उनजे पोयां भगो। जाडे कांव वने ओडे ही घोड़ो टोड़ाए। कांव हेडे वियो तो घोड़ो बि हेडे, कांव जे हेडा भगो तो घोड़ो बि हेडा भजाई। चे ॾिसां वञे काॾे थो, ॾिसण तो चाहियां। अचानक इन जी नजर पई त कांव के जबल जी चोटी ते चढ़ियो, हिन भी घोड़ो जबल जी चोटी ते चाढ़ियो। अचानक जो ॾिसई हैरान थी वियो तो ते हिकिड़ो इंसान सुम्हियो पियो आहे, टंगू बाहूं पई ॿधल अथस, वात उन जो खुलियो पियो आहे। कांव जी छाती ते वेही पंहिंजे पेरनि सां गिरा पटे टुकर करे उन जे वात में विझी उनखे रोज़ी पियो पहुचाए। हैरान थी इब्राहिम बिन अदम आसमान ने निहारे चयो या अल्लाह इंसान ॿधो पियो आहे, तकड़ में न तकड़ में उन इंसान के खोलियो, टंगू भी खोलियो, बाहों भी खोलियो। पुछा कई त छा थियो? तने चवण लॻो धाड़ेल डाकू मिलिया, वापारी आया, माल खसे विया, कयूं त कुछ कोन, मारियो भी कोन, सिर्फ ॿधी ता हलिया विया। साईं 9 ॾींहं 9 ॾींहंनि में अल्लाह मूंखे हिते बुखियो नाहे छॾींदो। कांव रोज़ानो ईंदो आहे मुंहिंजे वात में रोज़ी पहुचाए, रब हुकुम कंदो आहे रोज़ी पहुचाए। चोर, डाकू, धाड़ेल, मुनाफिक खुदा जे दर खां ॾुतरियल उहे सम्झनि था शायद रोज़ी असां था कमायूं, असांखे असां ई रोज़ी जा मालिक आहियूं, लेकिन न अदा रोज़ी पहुचाइण वारो रब आहे। हिकिड़ो डाकू, हिकिड़ो धाड़ेलो, कुर्द कबीले जो, कुर्दी कबीले जो नौजवान ऐं कुछ धाड़ेल वञनि पिया पंहिंजे कम सां। रस्ते में रात पइजी वई, टिकिया सुबुह जो इन नजर कई 3 खजूर जा वणनि, 2 खजूर में ताज़ा खजूर ऐं हिकिड़ो थुड़ सुकल आहे, उन जी मुंडी कटियल आहे। पर बार बार हिकिड़ो पखी आहे जेको उतां खजूर खणी चुंब में खणी वरी उन सुकल थुड़ जी चोटी ते रखंदो पियो वञे। हिन कुर्दी नौजवान ॾिठो त छा ॻाल्हि आहे, हितां ताज़ियूं खजूर खणंदो पियो वञे, पखी ते विझंदो पियो वञे, या शायद हिते को सोराख जंहिंमें उछलाईंदो तो वञे। मथे चढ़ी ॾिसां त छा आहे, जीअं जो मथे चढ़ी ॾिठई त हिकिड़ो अंधो नांग आहे जंहिंजूं 2 अखियूं कोन। पखी खजूर जा टुकड़ा उन नांग जे वात में विझंदो पियो वञे त रब ईअं भी रोज़ी पहुचाईंदो आहे। हैरान थी वियो, रोई करे ता करे उन कुर्दी नौजवान चयो या अल्लाह
मुखे केड़े कम में लगायो तई दे द अंधे नांग के भी वेठे पे रोजी पहुंचाई मां केड़े कम में लगल आया हेठ लंदो पीवियो रोईंदो पीवियो अचानक उनजी दिल में अल्लाह इल्का कयो ऐ मुंजा बाना शिकायत वधीक न कर आसमान दे त तौबा जा दरवाजा खुलिया पिया बस यू ताई रड़ करे रोनो या अल्लाह मुखे माफ कर मां केड़े मानुन जा हक खाइण में अमानतों गसब करण में मानुन जो दिलियूं रंजाइण में केड़े कुद्धे ऐं किन्ने कम में फाथल आया मुझो गलतियों मुखे माफ कर मां तौबा तो कया वो मिट्टी खणी पांजे मथे ते रखे त मां ज़लील आया मां कम केड़न में लगल हो मां तौबा कया तलवार खणी लत रखी उन तलवार के चुबो कई पोछलाई तो बरसा नौजवान जेके दोस्त छा थियो चिबियो कुछ कोन थियो बस मां अज पांजे रब सां ठा कयो आ सुलियो कयो आ पांजे परवरदिगार सां छडम ये सब कुछ मां रब सां सुलियो कयो तो हुनन बेन चयो जे तो सुलियो कयो आ त पो तुंजे सदके असां रब सां सुलियो कयो बस माफी वरती से हाँ रब असां के माफ करे सब ये गोल दायरो असहाबे कहफ वांगुर ठाए ओची रोना डाढो रोना एकड़ो दुआ पे घुरे बियो आमीन पे चे रब डाढी कुधाए पथी होई माफ कर दुआ गुरी गुरी रोई माफी वठी पो उथया पो हाण उते एकड़े नौजवान चयो एक नौजवान चयो अल्लाह जा बाना अल्लाह जी बारगाह में तो तौबा करे चुका आयो हाणे काडे वणो पेरी त धारे ते पिया वणो हाण काडे वणो उन्हन में एक नौजवान चयो पेरी गलत रस्ते ते आसे हाणे सही रस्ते ते आयो त पो मुंजो इरादो आ रस्ते में इहराम वठी बैतुल्लाह में तौबा करे अचूं उम्रो भी कयो तौबा भी कयो निकताई इरादे नसा आने 3 ॾींहंनि जो प्यादो सफर कयो चौथे ॾींहुं सुबुह जो हिकिड़े ॻोठ मां पिया गुज़रन अमौला अशरफ अली थानवी रहमहुल्लाह अलैहि लिखियो त उन ॻोठ में हिकिड़ी खट पुरानी पियल हुई उते नाबीन औरत अमड़ वेठी हुई पूरी कुरानी अमड़ वेठल हुई नाबीन हुई हिनन जी उनके जो अम्मा अस्सलामु अलैकुम ता अमड़ चयो वालेकुम सलाम अदा आए को तमाम में कुर्दी कबीले जो नौजवान मूंसा मिले तो उनके मुबारक हो दिया कुर्दी जदों मुझा वार कांडार जी छा चकर जे माया कुर्दी जे ओ मुझा पुट कुर्दी थोरो वेझो आ तुझी पेशानी के चुम्मा रोजानो रात जो नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे ख्वाब में ईंदान फरमाइंदान 3 रातन का मुसलसल मुझे ख्वाब में ईंदान फरमाइंदान अगर अचे तुझी दरबार में कुर्द कबीले जो नौजवान जेके नमा वगा तो पांजी अलमारी में अणस बिल रखियान उहे उनके तोहफो नहीं बुधाए जा त रोजी भी ॾियण वारो अल्लाह आ त लिबास ॾियण वारो भी अल्लाह तई जरूरी आ छा त हक खाई करे रोजी पांजी ठाए जे बेबरकती वारी ॿियनि के तकलीफ ॾेई रोजी हासिल कजे न बदअमनी मुसलमानन मोमिनन शरीफ मानुन जो जीण जंजाल करे छडियो शिकारपुर कंदकोट ये तमाम जो शिकारपुर खानपुर तालको खानपुर का वनो केडी बदअमनी रते देरे जो रोड ते वनो जेकाबाद वनो कश्मीर वनो बदअमनी जो मरकज बणजी चुको आयो केरन मुसलमान दिल दुखाइण वारा हक फबाइण वारा अल्लाह के नाराज करण वारा खुदा जे अजाब के दावत दे मुसलमान जन पांजे इस्लाम के बदनाम करे दीन के लजाए छे
वरना वो ज़मानो हो जने मुसलमान जो नालो खजंदो हो तो हर एक चवंदो त ही सलामती वारो आ, मां इन सां गॾु विहंदुसि। नबी साईं सबक ॾिनो न। अल्लाह जे महबूब नबी हजरत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुक्म फरमायो, शान वारा प्यारा मुसलमानो जने एक बे सां तमाम मिलो त हीअं चवंदा कयो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अदा तो ते अल्लाह जी सलामती हुजे, तो ते सलामती हुजे, अल्लाह जी रहमत हुजे, बरकत हुजे। जो मतलब ही है मुसलमान मुझी जान तो का सलामत रहंदी, तुझी जान मुका सलामत रहंदी, तुझी इज्जत, तुझो कारोबार, तुझो माल, तुझो औलाद, तुझी जान मुका सलामत रहंदी। इन्हीं जे करे तुझे लाइ दुआ तो घुरा अस्सलामु अलैकुम, तो ते अल्लाह जी बि सलामती हुजे। अगलो बुधण वारो चवंदो वालेकुम अस्सलाम, तोते भी सलामती आ, मुंह मां बेडपो थी वन, मुंह मां तोखे को भी खौफ नुकसान न थींदो, छो जो मां तुझे लाइ दुआ तो घुरा, तोते भी रब जी सलामती हुजे। इस्लाम असांजो इहो अथव मुसलमानो कलमे वारो। ये पैगाम पहुंचायो, फैलायो। केड़ी गाल पे कम बसरे जी बाजार में इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह आयो, मानू सभई गड थी विया, फिरी विया, गड थी विया। इब्राहिम बिन अदम से मुलाकात कयो, सबनी अची मुसाफ़ो कयो, सभई अची मिलिया। तने हिकड़े मानू सॼे वॾे आवाज में चयो, ओ साईं, ओ बुजुर्ग, ताकीक अल्लाह कुरान में फरमाए तो मुखा दुआऊं घुरो त मां ही तव्हां जो दुआऊं कबूल कंदो आया। बेशक कुरान में आहे, सी पारो नंबर 24, सूरत जो नालो मोमिन, आयत नंबर 60। कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वकाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलूना जहन्नम दाखिरीन। वकाल रब्बुकुम, फरमाए तो तव्हांजो रब, उदूनी अस्तजिब लकुम, मुखा दुआऊं घुरंदो कयो, मां ही तव्हांजो दुआऊं कबूल कंदुसि। उन शख्स ॾाढी आवाज में चयो, साईं इब्राहिम, मानू तो चवन था अल्लाह भी फरमाए तो मुखा दुआ घुरो, मानू भी चवन था अल्लाह का दुआ घुरो, पर साईं असां मसलो ही आ, कई ॾींहं गुज़री विया, मुद्दत गुज़री वई आ, पर अञा ताईं असांजी रब दुआ कबूल न आहे कई। तॾहिं इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह फरमायो, कुछ शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जे करे तव्हांजी दुआ कबूल कोन थी थिए। तव्हांजी दिल मुर्दा थी वई आ, अगर तव्हांजी दिल जिंदा थी वने त जिंदा दिलनि वारनि जो दुआऊं जल्दी कबूल थींदियूं आहिनि। आए ना तवज्जो, सलाह सगोरी पढ़ो बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद नबील उम्मील हाशिमील अरबी व अला साइरिल अंबिया वल मुरसलीन वल मलाइकतिल मुकर्रबीन। मोहतरम दोस्तों, इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह फरमायो, दिल तव्हांजी मुर्दा थी वई आ कुछ शयुनि खां, इन्हीं जे करे दुआ कबूल न थी थे। पहिरें नंबर ते तव्हां सुञातो आ जॾहिं अल्लाह खे हक़ अदा न कयो उन जो। कुरान मजीद तव्हां पढ़ियो आ,
पर अमल न कया उनते तमा दावा कया हुब्बे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पर छड़े दिनी तमा सुन्नत उन जी। चौथे नंबर ते इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि फरमायो तमा दावा कया अदावत शैतान जी पर पैरवी इताअत मुवाफिकत कया तमा उन जी। पंजे नंबर ते फरमाए तमा दुखूल जन्नत जी दावा कया असा ईमान वारा जन्नत में दाखिल थींदा से पर न अमल कयो तमा जन्नत जे वास्ते। छह नंबर ते फरमाए तमा दावा कया निजात दोज़ख जी तसा दोज़ख निजात पाइंदा से पर तमा पांजे नफ्स नहीं पांजी मर्जी पांजी ख्वाहिशन आई पांजी शहवतुन जा बिज पोख्यान उन में। आई सते नंबर ते इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि फरमायो तमा जने तमा खादियूं नेमतूं अल्लाह पाक जो पर तमा उन नेमतुन ते शुक्र अदा न कयो तमा लगी वायो मशगूल थी वायो तमा पांजे भाइरन जे ऐब खोलण में ऐब जो ही बयान करण में पर तमा न ॾिठान पांजा ऐब। ऐं पाण फरमायो नाए नंबर ते तमा चयो मौत पर हक़ा पर तमा न मुस्तैद थिया उन मौत जा। ऐं ॾे नंबर ते फरमाई मुर्दा दफन कया तमा पंहिंजा कब्रन में पर इबरत हासिल न कयो तमा उन्हनि मां इन्हनि ॾहनि शयुनि मां तमा जी जने दिल मुर्दा थी वई आ पो दुआऊं कबूल किए थियनि। हालांकि दुआ त कबूल थींदी आ जिंदा दिल वारे जी। अल्लाह छा चईवस याद कयो या न समझो न के समझो आ बुधाए वरी ये गाली बदर को तवज्जो छकायो मान अल्लाह से रहमतू नसीब करे सबनी के बरकतू रब नसीब करे ऐं असां जी दिल के रब जिंदा रखे पांजे जिक्र में ताजा रखे। मोहतरम मुसलमानों कलमे वारो तेरी शुबानुल मुअज्जम जी रात नबी पाक पांजे बिस्तर ता लही तहज्जुद जी नमाज पढ़ी सजी रात उम्मत लाए दुआओं गुरियों तने चयो वियो या नबी अल्लाह फजर जी अजान हजरत बिलाल जमलनी हजरत जिब्रील अमीन पहुंची वियो अर्ज के या नबी अल्लाह सजी रात तमा लुड़का हारे अल्लाह जी बारगाह में तहज्जुद पढ़ी दुआओं गुरियों तमा जी दुआ मकबूल अल्लाह बिशारत मुबारक तमा ने मोकलिया त तमा जी रात जी आओ जारी जे सदके तमा जी दुआओं जी बरकत सा तमाजी उम्मत जा टे हिस्सा कया व्या हिकड़े हिस्से के रब बख्शे उन्हनि जा गुनाह उन्हनि के माफ करे छड़ियो वरी साईं जन रोना त बाकी मुझे उम्मत जे बिन हिस्सन जो छा थींदो। आई 14 शोबानुल मुअज्जम जी रात अबू नसर साहबी रजी अल्लाह अन्हु जो बयान 14 शोबानुल मुअज्जम जी रात हजरत जिब्रील आयो अर्ज के या नबी अल्लाह अल्लाह जा महबूब नबी आगाह थी वनो होशियार थी वनो तहज्जुद जो टाइम अची वियो आ उथी पांजे मन जी मुराद खुदा जी बारगाह में तलब कयो अज तमा जी मुराद रब जरूर पूरी फरमाइंदो। साजन तहज्जुद पढ़ी मुराद घुरण में मशगूल थी सिर्फ हिकड़ो ही जुमलो पढ़ंदा रहा अल्लाहुम्मा गुफिर ले उम्मती उम्मती ऐ अल्लाह मुझे गुनहगार उम्मत के बख्शे माफ फरमा या मोहम्मद जी मुराद। जो मुराद मुराद में फर्क आ तलब तलब में फर्क आ घुरण दुआ में फर्क आ असाई तमा उहा दुआ घुरंदासे सभई जे जो फिक्र होंदो उहा ही दुआ घुरंदासे असा के हिकड़ो ही फिक्र आ 2025 मॉडल मुसलमान जी हिकड़ी ही दुआ है हर के जी रब रोजी में बरकत रिजा पो सुधरा न सुधरा नमाज पढ़ा न पढ़ा टेड़ा न निकरे न निकरे नफ्स पाक थे न थे अल्लाह वारन सा करे बात जुगा रब रोजी में बरकत रिजा काफी वरी के अल्लाह वारा उहे चंदा या अल्लाह रोजी जो तो जिम्मो तो खयो
बाक़ी गुनाहन जी माफ़ी वठण जे तौबा जो हुक्म मूते आ, इन करे हर वक्त मां तौबा तो कयां मुंहिंजा गुनाह बख़्शे माफ़ कर फरमा। असां के हुक्म रोज़ीअ जो हलाल रस्तो इख्तियार करे वस मुताबिक मेहनत करण बस। रोज़ी जगह मुकद्दर में होंदी मिली वेंदी। ऐं ॿियो गुनाहन जी माफ़ी वठण इहो अल्लाह जो हुक्म आहे, असां इन हुक्म ते अमल कयो। बाक़ी अल्लाह जे निज़ाम के छॾे ॾियो, उन में टंग न हणाइजे। मिसाल के हाल मां वाइज़ पियो कयां त तव्हां चओ न साईं थोरो सुर कर, हू चवंदो साईं ॿी ॻाल्हि ॿुधा, हू चए टी ॻाल्हि ॿुधा, हू चए त न थोरो ॿी, त मां 2 मिंट ॻाल्हाए वठां। मौलूदी आयो आहे, चए 2 मिंट रुगो मूंखे विचां ॾे, तूं थोरी साई पट। बाबा मुंहिंजे वाइज़ खे त डिस्टर्ब न कर न, इएं थींदो न। बाबा हर को पंहिंजो, मुंहिंजो वाइज़ हले पियो, तव्हां सॼे ध्यान सां ॿुधो पिया, वाइज़ हले, डिस्टर्ब कोन आहे। मिसाल ॾिनम, पोइ हिन डिस्टर्ब कयो कोन, मिसाल थो ॾियां। अल्लाह जो हिकिड़ो निज़ाम आहे, हवा हलाइण, गर्मी करण, सर्दी करण, रोज़ी पहुचाइण, मौत मारण, जीअरो करण, वरी उनके ॼमण, माण्हुनि खे पैदा करण, वरी मारण, हिकिड़ो दुनिया जो हिकिड़ो निज़ाम आहे। असां हर भरो टंग हणाईंदा आहियूं। अॼु ॾाढी गर्मी आहे, गर्मी आहे त तुंहिंजो धंधो आहे, जंहिंजो कमु आहे उहो पाण ॼाणे, गर्मी ॼाणे, हू ॼाणे, तोखे हुन हाल में शुक्र ऐं सब्र सां हलणो आहे। मिसाल ॻाल्हि आहे न तवजो। अॼु ॾाढी सर्दी आहे, अॼु त साईं वॾो सीउ आहे, वॾी गर्मी आहे, अॼु साईं घणो करे मींहुं ॾाढो वसंदो। अल्लाह जे निज़ाम ते तूं पियो तबसरो करी, तोखे इजाज़त कंहिं ॾिनी आहे तबसरो करणो कोन। मां हैरान थींदो आहियां, असां वेही कचर ॾाढी गर्मी आहे। हाँ वरी के वरी छा चवंदा आहिनि, कुफ्र जो लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं, ईमान ख़त्म थी वेंदो, ख़बर ई कोन पवंदी आहे। नबी साईं फरमायो मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो ज़मानो बि ईंदो, कुफ्रिया कलमा ॻाल्हाईंदा, ख़बर कोन पवंदनि, ईमान ख़त्म थी वेंदा। असांजा कुफ्रिया कलमात कहिड़ा ख़बर अथव? ई आम साईं मां थोरी पेट पूजा करे अचां, माना माइक मानी खाई अचां, पेट पूजा। हालांकि असांजो अक़ीदो आहे पूजा अल्लाह खां सवा ॿिए जी हराम आहे, माना हराम तो ढिढ में भरे। तॾहिं चई हलाल खाया त पूजा पूजा कोन हुई, हलाल हुई। रब जो हुक्म मञी मां रब जी रोज़ी थोरी खावां, पोइ रब जो शुक्र अदा कयां, इहे लफ़्ज़ चवे, पूजा कोन चइबो। ॿियो वरी कहर जहिड़ी गर्मी आहे, ज़ुल्म आहे, ज़ुल्म माना जंहिं गर्मी कई आहे उन नऊज़ बिल्लाह वो ज़ालिम आहे, पोइ उन ज़ुल्म कयो आहे। छा पिया असां चऊं? ज़ुल्म आहे माना अल्लाह ज़ुल्म कयो आहे, नऊज़ बिल्लाह ज़ुल्म करण वारो ज़ालिम हूंदो आहे, नऊज़ बिल्लाह अल्लाह ज़ालिम आहे। केॾो लफ़्ज़ केॾो ग़लत थी। इन करे ॻाल्हाइण में बि एहतियात कयूं त बाबा शुक्र आहे गर्मीअ जी मौसम में सुठा फसल गर्मी वारा थींदा, सियारे जे निज़ाम में सियारे जो सॼो सिस्टम सुठो थींदो। जे सियारो न थिए, बर्फ़ न ॼमे त दरिया न हले। अगरि असांजो बनियूं आबाद आहिनि त सियारे जे सीअ जे करे, ऊन्हारे में बि जेकॾहिं दरिया जो पाणी जारी आहे त वॾा जबल बर्फ़ जा ॼमिया पिया आहिनि, ऊन्हारे में आस्ते आस्ते ॻरंदा आहिनि, दरिया हलंदो कराची ताईं पहुचंदो आहे। हींअर त सिंधू दरिया जे पोयां पिया आहिनि त माण्हुनि ताईं पाणी न पहुचाइजे, विच में स्टॉक करे पोइ खपाइजे, पैसा मिलंदा। पर असांजे आलमनि चयो आहे ये केनाल बेनाल नामंज़ूरन, असांजी सिंध सुकण कोन ॾींदासीं, सिंध कराची ताईं सिंधू दरिया जारी रहंदो ऐं मेहनत ऐं जदोजहद बि जारी रहंदी, ऐं पोइ इन्हनि आलिमनि सां साथ बि जारी रहंदो। तो इंशाअल्लाह ताला ये परचम अथव नबुव्वत जो परचम, नबवी जमीयत उलमा इस्लाम जो परचम, आलिमनि बुज़ुर्गनि जी मेहनत अथव। निज़ाम बि हले, ख़त्म नबुव्वत जो मसइलो हिन परचम वारा अॻियां, अमुन जो मसइलो सॼी सिंध में अमुन मार्च कईसे। हाणे बि कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सूमरो साहब जमायत सां मशवरे में फ़ैसिलो कयो आहे त ईद खां पोइ वरी अमुन जी मार्च ॿीहर सिंध में कढी वेंदी, ऐं असां गोड़ करे ऐं असां वॾे सॼी सिंध में तहरीक हलाईंदासीं त माण्हुनि खे अमनो अमान फराहम थिए। अमुन पहिरीं सूरत, इस्लामी निज़ाम जेकॾहिं हुजे न त सभ खां पहिरियों फ़ाइदो इहो थींदो जो अमुन बहाल थी वेंदो। अल्लाह से अमुन बि नसीब कंदो। मुसलमानों,
गाल जगह हले भाई उहा ही कया मटाया आए ना तवज्जो 14 शोबान अल मुअज्जम जी रात नबी पाक तहज्जुद जी नमाज पढ़ी दुआ में मशगूल थी विया और सुल्तान कोट जे गिरदो नवाज कादिर बख्श की अर्ज कोट जा गयो और मुसलमान ओ जरा तवज्जो कयो नबी पाक सजी रात पंजे मन जी मुराद अल्लाह जी बारगाह में इया रखी या अल्लाह मुझी गुनहगार उम्मत के बख्शे माफ फरमा फजर जी अजान हजरत बिलाल दिनिया हजरत जिब्रील अमीन पहुंची वियो अल्लाह जा महबूब नबी बिशारत तुझे तमा के जो तवाजे मोमिन उम्मत मा अल्लाह रब्बुल आलमीन चेने सलमा बिन हिसन जी रब मगफिरत करे छरी तवाजी दुआ जे सदके वरी अल्लाह जा महबूब 15 शोबान जी रात न सुम्याई मस हजरत जिब्रील अमीन आयो साईं आगाह थी वनो तहज्जुद जी नमाज पढ़ी अज त बरात जी रात अज गुनहगारन के जहन्नम जी लिस्ट का आजादी मिलंदी जेको भी अल्लाह जी बारगाह में सच्ची दिल से ताइब थी तौबा करे अल्लाह उन ते अरहमुर राहिमीन गफूर रहीम थी पवंदो इन्ही जे करे कोई दुआ घुरे आसमान ते निदा पई अचे हल मिन मुस्तगफिर अस्तगफिर आए को गुनहगार अज मां उनके गुनाह माफ करण जे लाइ तैयार आया आए को रोजी जो तालिब उनके रोजगार आसान करे ना अल्लाह आसमान ते निदा लगाईंदो आए को दुआ घुरण वारो उन जी दुआ कबूल कया आए को परेशान हाल मुके दिल जिंदा दिल सा पुकारे त मां उन जी पुकार ते कादिर थी कबूल कया दिल जिंदा थींदी ॾहनि शयुनि सां जेके ॿुधायूं मां वो दिल जिंदा थींदी ये सभिनी ते अमल कयूं त पोइ दिल जिंदा थींदी इंशाअल्लाह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 15 शोबान जी रात इबादत कई रियाजत कई सजदन में उम्मत लाए दुआ घुरिया हजरत जिब्रील अजान जे टाइम ते पहुंची वियो सोना नबी अल्लाह फरमाए तो 8 एड़ा बदनसीब मानू जिन 8 बदनसीबन का अलावा बाकी सजी उम्मत जी मां रब मगफिरत करे छलिया नबी पाक उन्हनि ते रोना त ये 8 बदनसीब केड़ा जालिमन जिनके हेड़ी बरकत वारी रात भी माफी कोने मिली एड़ा के किनान मुजा उम्मती 8 पहले नंबर ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बुधायो हुयो अल्लाह जा रसूल जेको मुशरिका शिरक तो करे खुदा जी इबादत में बे के बराबर अल्लाह जे प्यारन मानन के अल्लाह सा बराबर तो करे इबादत में पुकार में तवाफ में खैरात में अल्लाह सा बे के बराबर तो करे एड़े मुशरिक जी 15 शोबान जी बरकत वारी रात भी माफी काने कुरान फरमाए तो इन्नहु मन युश्रिक बिल्लाह फकद हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहुन नार व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार इन्नहु मन युश्रिक बिल्लाह जे शरीक कयो अल्लाह सा बे के शरीक कई फकद हर्रमल्लाहु अलैहिल जन्नत हराम करे छडी अल्लाह उन ते जन्नत असा हराम जे हथ न था वेजो हराम में त रब हराम जन्नत में किए पहुंचाइंदो उन शख्स ते जन्नत ही हराम थी वई फैसलो के बुधायो रब बुधायो वमा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार रब फरमाए तो एड़न जालिम मुशरिकन जो क़यामत जेरी कोई मददगार कौन होंदो कुरान में लिखल घणन बदनसीबन जी माफी काने एकड़ी रवायत 8
पेरे नंबर ते मुशरिक जी माफी काने, बे नंबर ते चयो या नबी अल्लाह जेको कैसा साड़ करण वारो आ, दिल में बे जे बारे में कीनो ऐं बुग़्ज़ रखण वारो आ, कोई मानो उन जे सीने जे अंदर न थो जाने, पर अलीमुम बिज़ात सुदूर सीनन के राज़न के दिसण ऐं परखण ऐं जाण वारो आ। वो ही तो चवे त जेको मानो सीनन में बुग़्ज़ रखंदो उन ज़ालिम जी 15 शोबान जी रात मां रब माफी न थो कया। माना नबी जे दुआऊं घुरियूं पर नबी जो दुआऊं उनके फायदो न दई सके, नबी रोना उन जा लुड़क फायदो दई न सकिया साड़े लेके। हाँ बाकी हिकड़ो ही रस्तो थस माफी जो। हाँ ये 8 ही मानू जे करे तौबा कन, तौबा करण जो तरीको ही आ गुनाह मां हथ कढी छड़े, जेको थियो जो थियो, आईंदा वायदो तो कया न थींदो, ऐं जेको कयो थम उन ते पछताया तो था माफी मिले। पो रब जे अॻियां झुकी ऐं रोई पियो न, रब फरमाए तो पो एड़े माण्हूअ खे 15 शोबान जो बख्शे छॾींदुसि। जरूरी कोने 15 शोबान, जेडी मल इरादो करे न हलियो अचे 90 इबादी खबर ने मुझे पानन के 90 इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम, इनन के चो त जदी मल इरादो थेव न तौबा जो हलिया अचजो मां गफूरुर रहीम आया, माफी वारे जे लाइ मां गफूर रहीम आया। बाकी जो जंग कंदो पो उन लाइ कहार आया, जब्बार आया, मुतकब्बिर आया, माफी वठण लाइ गफूर रहीम आया। आए तो मुसलमानों 3 नंबर ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 3 नंबर ते नाहक कत्ल करण वारो उन जालिम जी उन 15 शोबान जी रात भी नबी जी दुआउन जी बरकत उन ताई न पोती, माफी न थियस। नाक खून करण वारो हदीस में जमीन ओलिमल रोई दिया, आसमान भी ओलिमल रोई दुआ, जबल पत्थर पानी रोई दुआ, जेमल के इंसान जो कत्ल कयो वेंदो आ, ऐं जे हिकड़े इंसान के मारियो जनो उन रूए जमीन जे इंसानियत के मारियो आ, पूरी रूए जमीन जे इंसानन जो गुनाह उन जी गिची में विदो वेंदो आ। ऐं कुरान में मना थियल त वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाह इलाहन आखर, मुझा खास बना हुए जेके शिरक नाइल कंदा, अल्लाह सा बे के बराबर नाइल कंदा। ऐं बे नंबर ते मुझा खास बना हुए जेके कत्ल नाइल कंदा, नाहक खून नाइल कंदा। 3 नंबर ते चयो वला यज़नून, ऐं मुझा खास बना हुए जेके ज़िना भी नाइल कंदा, जेको पान के इन ज़ुल्मन का बचाईंदो उहो मो रब जो खास बानो आ। 3 नंबर ते साईं फरमायो जेको नाहक खून करे। 4थे नंबर ते साईं फरमायो जेको ज़िनाकार ज़िना तो करे उन ज़ानी जी 15 शोबान जी रात भी माफी काने। हिकेडी जुम्मे जेडी नबी पाक खुतबो पेरनो ऐं खुतबो ज़मीन ते ज़ोर सां लठाणी फरमायो, अल्लाह करे तव्हां ज़िना न कयो, छो जो ज़िना करण सां दुनिया में चेहरे ता नूर खत्म थी वेंदो, ज़िना करण सां ईमान बर्बाद थी। 40 सालन जी इबादत हिकड़ो दफो ज़िना करण सां चट कई वेंदी आ, ज़ानी सुन्नू रहिजी वेंदो। ऐं नबी पाक फरमायो 4थे नंबर ते ज़ानी के मौत मल तमाम घणी सख्ती ॾिनी वेंदी आ। ज़ानी जॾहिं पंहिंजी कबर में लहंदो आ, कबर में 100 पाए जा दरवाजा खोलिया वेंदा, नांग विचूं उन ते मुसलत कया वेंदा, जेके क़यामत जे ॾींहं ताईं उन ते कबर में हमला कंदा रहंदा। क़यामत जे ॾींहुं जॾहिं ज़ानी पंहिंजे कबर मां निकिरंदो, मर्द ज़ानी जे पेशानी ते औरत जी शर्मगाह छपियल हूंदी, औरत ज़ानिया जी पेशानी ते मर्द जी शर्मगाह छपियल हूंदी, लड़कियल हूंदी। ऐं खून रत ऐं गंद उन्हनि जे जिस्म मां एतिरो वहंदो हूंदो जो आले हशर उन्हनि जे धप ऐं बदबू खां
फरियाद कंदा रोई करे चंदा या अल्लाह अगे पगर जो अजाब जमीन जी गर्मी जो अजाब पंज गुनाहन जो तोक गिची में वेड़ला अजाब पर ना जानिन जी बदबू असा के परेशान कयो करे अल्लाह फरमाए तो जानिन के जल्दी मुझे मीज़ान तई पहुंचायो जब हिसाब किताब में जानी आंदा वींदा अल्लाह उन्हनि ते कावड़ फरमाई दो उन्हनि ते सख्त फैसलो करे ऊंदे मु जहन्नम में उछलायो वेंदो कुरान फरमाए तो ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फाहिशतन व साअ सबीला ज़िना का त छापर ज़िना जे वेझो भी न वञो यो बेहयाई बुराई जो रस्तो आ अल्लाह सभनी के पाक दामनी नसीब करे 15 शोबान बरकत वारी रात साजन के खबर दिनी वई त 8 माण्हुनि जी माफ़ी काने 5 नंबर ते साजन फरमायो उन जालिम जी माफ़ी काने जेको रिश्तन के तोड़ींदो रिश्तन जी परवाह नाए कंदो न मामे जी इज्जत न चाचे जी इज्जत न पुफी जी इज्जत न मासी जी इज्जत न मां जी इज्जत न पी जी इज्जत न वडन जी इज्जत न नंढन के भाण कुछ भी न एड़े मानू जी 15 शोबान जी रात भी माफी कोने जे जज्बात में तकड़ में तलाक उंडई छडियो तलाक जो लफ्ज कढी छडियो इन जालिम जी 15 शोबान जी रात भी रब जी दरबार में माफी काने रिश्ता तोड़न वारो कौम के लजाण वारो कदा ताल्लुकी करण वारो उन सा गालाण बंदा साल थी विया बस इन सा ना है गालाण हदीस में मन थे अल्लाह त 3 ॾींहनि का मथे जको केसा नथो गालाए हिकड़ो ॾींहुं न गालाई ॿियो ॾींहुं भी गालाइण बंद टियों ॾींहुं भी गालाइण बंद हूं न गालाई खैरा पर रुस्यो 3 ॾींहं अगर चौथे ॾींहुं भी रुसल आ त यो माण्हू मुनाफिक आहे जो ईमान खराब आ कदा ताल्लुकी करण वारो 15 शोबान जी रात उन जालिम जी भी माफी कोने माफी वठे रिश्ता कंधे तबो उनके भी माफी मिलंदी 6 नंबर ते पांजा पाचा वो मर्द जेको पांजा पाचा भेड़ीअ का हेठ लड़काईंदो आ एड़े मुतकब्बिर जी हिन रात भी माफी काने थींदी माना मर्द के हुक्म त पाचा पांजा पाचा भेड़ीअ का इंच मथे रखे अध इंच मथे रखे अना मथे रखे 3 इंचन ताईं रखे 4 इंचन ताईं रखे वधीक न पर थोरो मथे रखे ऐं औरत के हुक्म शरीयत जो त पांजा पाचा भेड़ीअ जे हॾे का हेठ रखे हां से उबो तो रवाज आने हलो शहर में असां त वियायूं ॿाहिरनि मुल्कनि में वेंदा आहियूं मिसाल जेते वियासे नहीं सऊदी वियासे या मस्कत वियासे ओमान में वियासे त असां माना निहारे सिधा न पिया सघूं पट में अखो हुजे रब ईमान बचाए जा गोडन का मथे औरतुनि जा पाचा असांजे मर्दनि जा पाचा वरी सैंडल में फाथा पिया पाचा ई घसी विया अल्लाह के हुक्म या पांजा पाचा भेड़ीअ का थोड़ा मथे हुजन मर्द जा बाकी जो रन थियण तो चाहे तो भले तो करे बाकी जो मर्द आ उन जा पाचा भेड़ीअ का मथे हुंदा आहे न तवज्जो अल्लाह अकबर अल्लाह जे महबूब नबी जी हदीस मां ही बि मिलंदो आ 7 नंबर ते जे जी बख्शिश नाहे थींदी वो पी मां जो नाफरमान औलाद पीउ जी दिल दुखाइण वारो उनके घटवत गालाइण वारो
मां के चरियो चवण वारो ऐं मां के दिल दुखाइण वारो उन जी दिल सताइण वारे जी हिन रात भी माफी कोने थींदी। याद रखो मुसलमानो कलमे वारो मां के जी पारत कया मां के जी पारत मौलवी इस्लाम दीन कंदो के जी पारत धनी बख्श कंदो के जी पारत मौलवी अब्दुल कदीर कंदो पर पी मां उहे हस्तियों तन जिन जी पारत कुरान में अल्लाह पान पाक पान कई आहे। के ऑफिसर के फोन करा अस्सलाम वालेकुम चाहे मुझे मानू बीठो ते बहर बेचारो परेशान है उस समय सिके पे मोने फोन कई ते मेहरबानी कर मुझो मानू ते इनके थोरो यार जाए दियोस या लिफ्ट करायो हाजिर साईं मुके खबर कोन हाजिर चला मन वठी आ उनके फलाणो होंदई कारी टोपी पातल होंदा वठी अचे साईं बुधायो वा तू आ जहाज अचो अचो वियो चाय पियंदो बोतल पियंदो टेम त मानी जो उनका पूछा वो दिल में सोचे तो बहर उस समय पे घर में शराब बूर हो तो कुछ ही कौन पे साईं पारत कया तो इज्जत मिली आ पर याद रखो हुन के इज्जत ॾियण जरूरी आ जो साईं पारत कया त पो पी मां के इज्जत ॾियण भी जरूरी आ जो अल्लाह पाण पारत कया पर मोबाइल में न कुरान मजीद में वबिल वालिदैन एहसान तफसील में न तो वञा बस। 8 नंबर ते महबूबन करीमन जे फरमान में 8 नंबर ते उन शराबी मानू जी माफी काने जेको उथंदे भी शराब पियो पे वियंदो भी शराब पियो पे जेको शराब जो आदि बणजी चुको आ शराब सां जी दिल शराब पियण वारो शराबी अगर तौबा न तो करे त 15 शोबान जी रात भी उन जी माफी कोने जे चाहूं था त असां अल्लाह जे महबूब जा मकबूल उम्मती थी अल्लाह जा सच्चा बाना बणजी वञो त जरूरी आ इनन 8 खुदन कमल का पान के बचाए ईमान मजबूत करे तकवा जो गोहार हासिल करे सुन्नत नबवी जी पैरवी करे आलिमन जी सिफ में भी करे पांजे रब के राजी कयो इंशाअल्लाह राजी कंदास मेहनत कंदासे फिक्र कंदासे इन पैगाम के याद कंदासे।